ओम शांति। अॼु जी मुल्य तारीख़ है 30/3/2025। अॼु अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 30/11/2004। हाणे पंहिंजी चलन और चेहरे द्वारा ब्रह्मा बाप समान अव्यक्त रूप दिखाए। साक्षात्कार मूर्त ठो। अॼु भाग्य विधाता बाप पंहिंजे चारों ओर जे श्रेष्ठ भाग्यवान ॿारनि खे ॾिसनि पिया। सॼे कल्प में अहिड़ो श्रेष्ठ भाग्य कंहिंजो बि न थी सघंदो आहे। कल्प कल्प जा तव्हां ॿार ई हिन भाग्य जो अधिकार प्राप्त कंदा आहियो। यादि आहे न पंहिंजो कल्प कल्प जो अधिकार जो भाग्य। ये भाग्य सर्वश्रेष्ठ भाग्य छो आहे? छो जी स्वयं भाग्य विधाता हिन श्रेष्ठ भाग्य जो दिव्य जन्म तव्हां ॿारनि खे ॾिनो अथई। स्वयं भाग्य विधाता हिन श्रेष्ठ भाग्य जो दिव्य जन्म तव्हां ॿारनि खे ॾिनो अथई। जंहिंजो जन्म ई भाग्य विधाता बाप द्वारा आहे, उन सां श्रेष्ठ भाग्य ॿियो कंहिंजो न थी सघंदो आहे। पंहिंजे भाग्य जो नशो स्मृति में रहंदो आहे। पंहिंजे भाग्य जी लिस्ट कढो त केतिरी वॾी लिस्ट आहे। अप्राप्त कोई वस्तु न आहे तव्हां ब्रह्मणनि जे भाग्यवान जीवन में। सभिनि जे मन में पंहिंजे भाग्य जी लिस्ट स्मृति में आई कि असांजो भाग्य केॾो ऊचो आहे। असांजो भाग्य केॾो ऊचो आहे कि स्वयं बाप असांजी बाप ठही करे पालना था करनि, टीचर ठही करे शिक्षा था ॾियनि, सतगुरु ठही करे वरदान था ॾियनि। स्मृति आई, दिलि छा गीत ॻाईंदी आहे, वाह भाग्य विधाता, वाह मुंहिंजो भाग्य। हिन श्रेष्ठ भाग्य जी विशेषता इहा ई आहे, हिकु भॻवान द्वारा 3 संबंधनि जी प्राप्ति थींदी आहे। हिक द्वारा हिक में 3 संबंध जो जीवन में विशेष संबंध ॻायल आहिनि। बाप शिक्षक सतगुरु कंहिंखे बि हिक द्वारा 3 विशेष संबंधनि जी प्राप्ति न थींदी आहे। अॼु फलक सां चईंदा आहियो असांजो बाबा बि आहे, शिक्षक बि आहे, त सतगुरु बि आहे। बाप द्वारा सर्व खजाना प्राप्त आहिनि। खजाने जी लिस्ट बि स्मृति में आई। स्मृति में लायो छा खजाना बाप द्वारा मिलिया आहिनि या मिलणो आहे, छा चईंदव? बालक सो मालिक आहियो न। बाप द्वारा सर्व प्राप्तियूं थी आहे न, बालक सो मालिक आहियो न। शिक्षक द्वारा शिक्षा सां श्रेष्ठ पद जी प्राप्ति थी वई आहे न। शिक्षक द्वारा शिक्षा सां श्रेष्ठ पद जी प्राप्ति थी वई आहे न। बाप द्वारा खजानो मिली वियो आहे, शिक्षक द्वारा श्रेष्ठ पद जी प्राप्ति। वैसे भी ॾिसो दुनिया में सभिनि खां श्रेष्ठ पद राज्य पद ॻायल आहे। त तव्हां त डबल राजा ठही विया आहियो न। पंहिंजे सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि जा राजा थी आहियो न। वर्तमान स्वराज्य अधिकारी ऐं भविष्य में अनेक जन्म राज्य पद अधिकारी प्राप्त थींदो आहे। पढ़ाई हिकु जन्म जी, उहो बि नंढो सो जन्म, ऐं पद जी प्राप्ति ॾिसो अनेक जन्म, ऐं राज्य बि अखंड अटल निर्विघ्न। हाणे बि स्वराज्य अधिकारी बेफ़िक्र आहियो, बेफ़िक्र ठहिया आहियो न। जो बेफ़िक्र आहिनि उहा हथ उठायो। बेफ़िक्र थोरो बि फ़िक्र न आहे। ॾिसणो आहे जॾहिं कोई पपेट शो साम्हूं ईंदो आहे पोइ फ़िक्र थींदी आहे, माया जो पपेट शो साम्हूं ईंदो आहे या न। पोइ थोरो थोरो फ़िक्र थींदो आहे कि अरे इहे त हीअं था करनि, कीअं रहंदासीं असां, न थींदो आहे। थोरो चिंतन हलंदो आहे। बाबा पुछनि था थोरो चिंतन हलंदो आहे या न हलंदो आहे? वैसे श्रेष्ठ भाग्य हाणे खां बेफ़िक्र ठाहींदो आहे न। ये थोरी बहुत जो ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि उहे त अॻियां जे लाइ अनुभवी परिपक्व ठाहिण लाइ ईंदियूं आहिनि।
है न। त इहे थोरी बहुत जो बि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि उन्हनि सां असां अनुभवी थींदा वेंदा आहिनि। हाणे त सभई हिन भिन्न भिन्न ॻाल्हियुनि जा अनुभवी थी विया आहियो न। घबराईंदा त न आहियो, आराम सां साक्षीपन जी सीट ते वेही करे इहो पपेट शो ॾिसणो आहे। कार्टून शो ॾिसो, आहे कुझु बि न, सभु कार्टून ई कार्टून आहिनि, है न। हाणे त मज़बूत थी विया आहियो न, हाणे मज़बूत आहियो या कॾहिं कॾहिं घबराईंदा। इहे कागज़ जो शइ ठही करे ईंदा आहिनि, ये कागज़ जो आहे लेकिन शइ ठही करे ईंदा आहिनि। हाणे समय प्रमाण अनुभवी मूर्त ठही समय खे, प्रकृति खे, माया खे चैलेंज करो। अचो असां तव्हां ते विजय पायूं, विजय ई चैलेंज करो, विजय जी चैलेंज करो। विच विच में बाबा खे खांसी अचे पई, अॼु बाजो थोरो ख़राबु आहे, मिलणो त आहे न। बाप दादा वटि 2 ग्रुप बार बार ईंदा आहिनि, कंहिं लाइ ईंदा आहिनि? 2 ग्रुप बाप दादा खे चईंदा आहिनि असां तयारु आहियूं। इहे हिकु ई समय प्रकृति ऐं माया, है न। माया सम्झी वई आहे, हाणे असांजो राज्य वञण वारो आहे। ॿियो ग्रुप एडवांस पार्टी जो ईंदो आहे। ॾिसो बाबा वटि कहिड़ो ग्रुप ईंदो आहे? समय, प्रकृति ऐं माया, हिकु ग्रुप। हिकु आहे समय बि ईंदो आहे, प्रकृति बि ईंदी आहे, माया बि ईंदी आहे। माया बि वीचारी थकी वई आहे हाणे। ॿियो ग्रुप ईंदो आहे एडवांस पार्टी जो। 2 ग्रुप डेट पुछंदा आहिनि, केसिताईं असांखे अञा इहे सभु करिणो पवंदो न। ॾिसो कोई इंसानु असांजे साम्हूं क्रोध थो करे न, त मतिलबु असांखे हुन समय हलचल में न अचिणो आहे, शांति जी शक्ति खे कार्य में लॻाइणो आहे। शुभभावना शुभकामना करे पंहिंजो कर्म पूरो कंदा रहो, है न। त बाबा चवनि था कि हुन समय हाणे जेको बि इंसानु क्रोध जे वश थी करे कर्म कंदो त बाबा जो लाइफ लेफ्ट हैंड आहे, त उहो बि त वीचारो थकी वियो हूंदो न, उहो बि त क्रोध करे करे थकी वियो हूंदो न। त बाबा चवनि था ईअं माया बि मूंखां अची करे पुछंदी आहे, एडवांस पार्टी बि पुछंदा आहिनि, डेट पुछंदा आहिनि। फॉरेन में त 1 साल पहिरियों डेट फिक्स कंदा आहिनि न, ऐं हिते 6 मास पहिरियों। भारत में फास्ट वेंदा आहिनि, 15 ॾींहंनि में बि कोई प्रोग्राम जी डेट थी वेंदी आहे। त समाप्ति ऐं संपन्नता, बाप जे समान ठहिण जी डेट कहिड़ी आहे? उहो बाप दादा पुछनि था कि हाणे कॾहिं समाप्त कंदव, कॾहिं बाप समान ठही करे रहंदव, कॾहिं संपन्न मूर्ति पंहिंजी प्रत्यक्ष कंदव। बसि असांजी इहा ई संपन्न मूर्ति है न। त बाप दादा डेट पुछंदा आहिनि, ये डेट हाणे तव्हां ब्राह्मणनि खे फिक्स करणी आहे। थी सघंदो आहे डेट फिक्स थी सघंदी आहे, पांडव चओ, 3 ई चओ। बाप दादा निर्वैर भाई, रमेश भाई, ब्रिजमोहन भाई खां पुछी डेट फिक्स थी सघंदी आहे, चओ। थी सघंदी आहे कि अचानक थियणी आहे, ड्रामा में फिक्स आहे लेकिन प्रैक्टिकल में लाइणो आहे या न लाइणो आहे, उहो छा आहे ॿुधायो। थियणी त आहे, अचानक थींदो, डेट फिक्स न थींदी। पहिरीं लाइन वारा ॿुधायो, थींदी। जो चईंदा आहिनि ड्रामा खे प्रैक्टिकल में लाइण लाइ मन में डेट जो संकल्प करिणो ई पवंदो कि बसि हाणे मूंखे डबल लाइट फ़रिश्ते जे रूप में सदा रहणो ई आहे, कंहिं बि ॻाल्हि जे चक्कर में न अचिणो आहे। हाणे कोई बि ॻाल्हि अची वञे, अभ्यास करो, कोई बि ॻाल्हि अची वञे हुन में असां स्टॉप करे पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप में सिद्ध थी सघूं था। त हिन रीति मन में डेट जो संकल्प करो, उहो हथु उठायो जो ईअं सोचनि था, करिणो पवंदो। हथु न उठायो त अचानक थींदो। डेट फिक्स करे सघंदा आहियो, पुठियां वारा सम्झ में अचे थो अचानक थियणो आहे, इहे राइट आहे, लेकिन पंहिंजे खे तयारु करण जे लाइ लक्ष्य ज़रूरु रखिणो पवंदो। बिना लक्ष्य जे संपन्न ठहिण में अलबेलोपन अची वेंदो।
तव्हां ॾिसो जॾहिं डेट फिक्स कंदा आहियो तॾहिं सफलता मिलंदी आहे न। कोई बि प्रोग्राम जी डेट फिक्स कंदा आहियो, ठहिणो ई आहे, इहे संकल्प त करिणो ई पवंदो या न। ड्रामा में आपे ई थी वेंदो। छा सम्झंदा आहियो? पहिरीं लाइन वारा ॿुधायो। प्रेम बहन देहरादून ॿुधाए करिणो पवंदो न, करिणो पवंदो। जयंती चओ करिणो पवंदो। उहो कॾहिं थींदो? अंत में थींदो जॾहिं समय अची वेंदो। समय संपन्न ठाहींदो या तव्हां समय खे समीप लाहींदा। समय जे अनुसार संपन्न थींदासीं या असां संपन्न थी करे समय के नज़दीक लाहींदासीं। बाप दादा ॾिठईं कि स्मृति में ज्ञान बि रहंदो आहे, नशो बि रहंदो आहे, निश्चय बि रहंदो आहे। लेकिन हाणे एडिशन खपे, चलन ऐं चहिरे में ॾिखाए में ॾे। बुद्धि में यादि सभु रहंदो आहे, स्मृति में ईंदो आहे, लेकिन हाणे उहो स्वरूप में अचिणो खपे। जॾहिं साधारण रूप में बि अगरि कोई वॾे ऑक्यूपेशन वारो या कोई साहूकार जो ॿार एजुकेटेड हूंदो आहे त उनजी चलन सां ॾिखाए में ॾींदो है न। हर हिक जे बोल चाल व्यवहार सां, भले ई माण्हू कीअं बि केतिरा बि सुठा कपिड़ा पाए छॾे, गार्डन में वेह, लेकिन उनजी चाल चलन व्यवहार सां ई पतो लॻंदो आहे कि इहे माण्हू कीअं आहे, है न। उन्हनि जी चलन सां ई ॾिखाए में ॾींदो आहे कि इहे कुझु आहे। उन्हनि जो कुझु न कुझु न्यारोपन ॾिखाए में ॾींदो आहे। त एतिरो वॾो भाग्य वरसो बि आहे, पढ़ाई बि आहे ऐं पद बि आहे। वरसो बि आहे, पढ़ाई बि आहे ऐं पद बि आहे। स्वराज्य त हाणे बि आयो न, प्राप्तियूं सभु आहिनि, लेकिन चलन ऐं चहिरे सां भाग्य जो सितारो मस्तक में चमकंदो उहो ॾिखाए में ॾे। उहो एडिशन खपे। बाबा हाणे छा था चवनि कि प्राप्तियूं त सभु आहिनि, लेकिन हाणे चलन ऐं चहिरे सां भाग्य जो सितारो मस्तक में चमकंदो उहो ॾिखाए में ॾे। उहो एडिशन खपे। हाणे माण्हू खे तव्हां श्रेष्ठ भाग्यवान आत्माउनि द्वारा इहो अनुभव थियणो खपे न, थियणो ई आहे कि असांजा इष्ट देव देवी आहिनि, न। माण्हुनि खे हाणे इहो अनुभव थियणो खपे कि असांजा इष्ट देव ऐं देवी आहे। हाणे वैसे ई नवरात्रा शुरू थी विया न, इहे असांजा आहिनि। जीअं ब्रह्मा बाप ॾिठई न, ब्रह्मा बाप ॾिसो साधारण तन में हूंदे बि आदि जे समय बि ब्रह्मा बाप छा ॾिखाए में ॾींदा हुया? श्री कृष्ण ॾिखाए में ॾींदा हुया न। आदि वारनि खे अनुभव आहे न, त जीअं आदि में ब्रह्मा बाप द्वारा श्री कृष्ण ॾिखाए में ॾींदो हुयो, ईअं ई लास्ट में छा ॾिखाए में ॾींदो हुयो? अव्यक्त रूप ॾिखाए में ॾींदो हुयो न, चलन में चहिरे में ॾिखाए में ॾींदो हुयो। हाणे बाप दादा विशेष निमित ॿारनि खे इहे होमवर्क ॾियनि था कि हाणे ब्रह्मा बाप समान अव्यक्त रूप ॾिखाए में ॾे। ब्रह्मा बाबा त शरीर अंतिम समय में हुयो न, भई शरीर में हूंदे हुए बि फ़रिश्तो, ऐं हाणे त बाबा शरीर में न हूंदे बि फ़रिश्ता आहिनि, त असां बि हाणे शरीर में हूंदे हुए बि सिधा फ़रिश्तो स्वरूप हुजणो खपे। चलन ऐं चहिरे सां कम से कम 108 माला जा दाणा त ॾिखाए में ॾियनि न। 108 आत्माउनि जे त फ़रिश्तो रूप ॾिखाए में ॾे। बाबा चवनि था बाप दादा कम न चाहींदा आहिनि, नाम न चाहींदा आहिनि। बाप दादा नाम न चाहींदा आहिनि, नाम न ॿुधाईंदा आहिनि। 108 केर आहिनि, लेकिन उन्हनि जी चलन ऐं चहिरा स्वतः ई प्रत्यक्ष थिए। उहो पंहिंजे चलन चहिरे द्वारा प्रत्यक्ष थियनि। इहे होमवर्क बाप दादा निमित ॿारनि खे विशेष ॾियनि था। थी सघंदो आहे अच्छा केतिरो समय खपे, ईअं न सम्झणो आहे कि जो पुठियां आहिनि उहा टाइम
पुठियां आया आहिनि टाइम ई ॿुधाइनि न। इहे न सम्झणो आहे कि जो पुठियां आया आहिनि, हिते टाइम जी ॻाल्हि न आहे। कोई सम्झे असांखे त थोरो वर्ष ई थियो आहे, कोई लास्ट जो फास्ट जो फर्स्ट बि अची सघंदो आहे। इहा बि बाप दादा जी चैलेंज आहे, करे सघंदा आहियो, कोई बि करे सघंदो आहे, लास्ट वारो बि करे सघंदो आहे। सिर्फ़ु लक्ष्य पको करिणो आहे, थियणो ई आहे। डबल फॉर्नस हथ उठायो। त डबल फॉर्नस छा कंदा? डबल फॉर्नस चांस वठंदा, बाप दादा नाम ही अनाउंस कंदा, लेकिन बाप दादा नाम अनाउंस न कंदा, लेकिन उन्हनि जो चहिरो ॿुधाईंदो इहो। हिमत आहे, पहिरीं लाइन खे बाप दादा ॾिसनि था। हिमत आहे न? अगरि हिमत आहे त हथ उठायो। हिमत आहे त पुठियां वारा बि हथ था उठाइनि। जो टे सो अर्जुन न, जो टे सो अर्जुन। अच्छा, बाप दादा रिज़ल्ट ॾिसण लाइ छा पुरुषारत करनि था? बाप दादा रिज़ल्ट ॾिसण लाइ छा पुरुषारत करनि था? केरु छा थो करे? ही रिज़ल्ट ॾिसण लाइ 6 मास ॾियनि था। 6 मास रिज़ल्ट ॾिसंदा, पोइ फाइनल कंदा बाबा। 6 मास रिज़ल्ट ॾिसंदा, पोइ फाइनल कंदा। ठीकु आहे न? श्री ॾिसबो आहे कि हाणे समय जी रफ़्तार तेज़ थी वञे। रचना खे तेज़ न वञिणो खपे, रचता खे तेज़ वञिणो खपे। हाणे थोरो फास्ट करो, उड़ो, हाणे हलो न, उड़ो। जवाब में ॾाढो सुठो जवाबु ॾींदा आहिनि कि असां ई त ठहींदासीं न, ॿियो केरु ठहींदो। बाप दादा ख़ुशि थींदा आहिनि, लेकिन हाणे माण्हू जो बि आहिनि न, आत्मायूं, उहो कुझु ॾिसणु चाहींदियूं आहिनि। बाप दादा खे यादि आहे जॾहिं आदि में ॿार सेवा में निकिता हुया त ॿारनि सां बि साक्षात्कार थींदो हुयो। हाणे सेवा ऐं स्वरूप ॿई तरफ़ अटेंशन खपे। त छा ॿुधियो? हाणे साक्षात्कार मूर्त ठहो, साक्षात ब्रह्मा बाप समान ठहो, है न? साक्षात ब्रह्मा बाप समान ठहो। अच्छा, अॼु नया ॿार बि ॾाढा आहिनि। पंहिंजी स्नेह जी शक्ति सां सभी पहुची विया। त बाप दादा विशेष जो नया ॿार आहिनि, उन्हनि खे हर हिकु खे नाम सहित पदम गुण मुबारक सां गॾु वरदाता वरदान बि ॾियनि था। सदा ब्राह्मण जीवन में जीते रहो, उड़दा रहो। अच्छा, सेवा जो टर्न पंजाब जो आहे। पंजाब वारा उठो, ॾाढो सुठो आहे। हीअ बि विधि सुठी ठाही आहे। हर जोन खे चांस मिलंदो आहे। हिकु त यज्ञ सेवा द्वारा हिकु कदम में पदम गुणा कमाई जमा थींदी आहे। छो जी मेजॉरिटी कोई बि कर्म कंदे यज्ञ सेवा यादि रहंदी आहे, ऐं यज्ञ सेवा यादि अचण सां यज्ञ रचता बाप यादि ईंदो ई आहे। त बाबा चवनि था सेवा में बि ज़्यादा खां ज़्यादा पुण्य जो खातो जमा करे वठंदा आहिनि। ऐं जो सच्चा पुरुषार्थी ॿार हूंदा आहिनि, उहे पंहिंजी यादि जे चार्ट खे सहज ऐं निरंतर ठाहे सघंदा आहिनि। छो जी हिते हिकु त महारथियुनि जो संग आहे, संग जो रंग सहज लॻंदो आहे। टेंशन आहे त इहा जो 8-10 ॾींहं मिलंदा आहिनि, हिन में ॾाढी सुठी प्रोग्रेस करे सघंदा आहियूं। कॉमन रीति सां सेवा जी त एतिरो लाभ न आहे, लेकिन चांस आहे। कॉमन रीति सां सेवा कई अगरि कि हा भई ठीकु आहे सेवा करूं था त लाभ न आहे, लेकिन चांस आहे हिकु सहज निरंतर योगी ठहिण जो, पुण्य जो खातो जमा करण जो, वॾे ते वॾे परिवार जे नशे में ख़ुशी में रहण जो, है न? त इहे असांखे अंदरि उहा भावना अचणी खपे कि असां ईअं न सोचो बसि असां रोटी त ठाती, असां फुल्का ठाता, लेकिन हुन समय असांजो सुमान, असांजो संकल्प छा हुजिणो खपे
कि असां बाबा खे यादि करे बाबा जे घर, बाबा जे ॿार, पंहिंजे परिवार जे लाइ सभु कुझु करूं था। त पंजाब वारनि खे चांस मिलियो आहे, हर जोन खे मिलंदो आहे, लेकिन लक्ष्य रखो कि टई ई फ़ाइदा थिया। केतिरो पुण्य जो खातो जमा थियो, सहज यादि जी प्रोग्रेस केतिरी थी, ऐं संगठन या परिवार जे स्नेह समीपता जो केतिरो अनुभव कयो। ये टई ॻाल्हियूं ॾिसो, यादि ऐं पुण्य जो खातो जमा कयो, केतिरी सेवा कई, परिवार व संगठन जी स्नेह समीपता जो केतिरो अनुभव कयो। ये टई ई ॻाल्हियुनि जो रिज़ल्ट हर हिक खे पंहिंजो कढणो खपे। ड्रामा में चांस त मिलंदो आहे, लेकिन चांस वठण वारा चांस लाइ ठाहो। त पंजाब वारा त होशियारु आहिनि, अच्छा सुठी संख्या में आया आहिनि ऐं सेवा बि ख़ुशहाल खुली दिलि सां मिली आहे। संख्या में सुठी संख्या में आया आहिनि ॿार, ऐं सेवा बि खुली दिलि सां मिली आहे। अचण वारी संख्या बि सुठी आई आहे, अच्छा संगठन त सुठो आहे। अॼु 2 विंग आयूं आहिनि, ग्राम विकास ऐं महिला विंग। महिला विंग वारा उठो, इन में मेजॉरिटी जी टीचर्स आहिनि। छा टीचर्स हथु उठायो, सुठो चांस आहे। सेवा खां पहिरियों मेवा, संगठन जो ऐं बाप सां मिलण जो मज़ो वठिणो आहे न, त सेवा ऐं मेवा ॿई मिली आहे न, सुठो आहे। हाणे कोई नयो प्लान ठाहियो, जो बि चाहे महिलाउनि जो, चाहे कहिड़े बि वर्ग जे ग्रुप ठहिया हुआ आहिनि, त हर ग्रुप कुझु विशेष प्रैक्टिकल चलन ऐं चेहरे ते कोई न कोई गुण व शक्ति जो बीड़ो उठायो, है न। हाणे कोई नयो प्लान ठाहियो, जो बि चाहे महिलाउनि जो आहे, चाहे कहिड़े बि वर्ग जा ग्रुप्स आहिनि, उहा हर हिकु ग्रुप कुझु विशेष प्रैक्टिकल चलन ऐं चेहरे सां कुझु कोई न कोई गुण या शक्ति जो बीड़ो उठायो। जी न, कोई डॉक्टर थींदा आहिनि न, कोई अखियुनि जो डॉक्टर्स, कोई कंहिंजो डॉक्टर्स, हीअं तव्हां कंहिंमें स्पेशलाइज़ेशन करो, कोई गुण या शक्ति जो बीड़ो उठायो। त असां इहे ग्रुप, महिला ग्रुप, हिन गुण या शक्ति जो प्रैक्टिकल प्रत्यक्ष रूप में लाईंदासीं। ये शांति खे, संतुष्टता खे, निर्भयता खे, नम्रता खे, उनखे उन गुण व उन शक्ति खे प्रत्यक्ष करो कि ईअं करे सघंदा आहियूं। ईअं हर हिकु ग्रुप कोई न कोई पंहिंजी विशेष फिक्स करे उनजी आपस में जीअं सर्विस जी रिज़ल्ट नोट कंदा आहिनि, त ईअं आपस में चाहे लिखा पढ़ी थिए, चाहे संगठन हुजे, इहे चेक कंदा रहंदा आहियूं। त पहिरियों तव्हां माण्हू करे ॾेखारियो, महिला विंग करे ॾेखारींदी। हर हिकु विंग खे कुझु न कुझु पंहिंजो प्लान ठाहिणो आहे ऐं समय फिक्स करे कि एतिरो समय में एतिरी परसेंटेज प्रैक्टिकल में लाइणी आहे। पोइ जो बाप दादा चाहींदा आहिनि न चलन ऐं चित्र में अचे, उहो अची वेंदो। त इहे प्लान ठाहे करे बाप दादा खे ॾियणो आहे। वैसे ये करे ॾियणो आहे, ठीकु आहे न, करे ॾींदा न, अच्छा नंढो संगठन कमाल करे सघंदो आहे, ठीकु आहे न। छा सम्झंदा आहियो, टीचर्स करे सघंदा आहियो, जो प्लान ठाहिणो आहे, अच्छा मुबारक हुजे सेवा जी। ग्राम विकास विंग वारे ॿारनि सां बाबा ॻाल्हाइनि था। हाणे ताईं ग्राम विकास वारनि केतिरा गांव परिवर्तन कया, केतिरा गांव में कयो, 7 गांव में कयो, हिकु गांव 75% ताईं, हिकु गांव में 75% ताईं कमु थियो आहे, मतिलबु पूरो गांव जो गांव ई परिवर्तन थी वञे। हिन मीटिंग में बि प्रोग्राम ठाहियो आहे, समय जी पुकार, स्वच्छ स्वर्णिम ग्राम्य भारत। हिन प्रोजेक्ट में अंतर्गत गांव खे व्यसन मुक्त
ऐं स्वच्छ ठाहिण जी सेवा कंदासीं। त बाबा खे इहे ॿारनि ॿुधायो कि बाबा ईअं थियो आहे ऐं हीअं हिकु प्रोग्राम कंदासीं। अच्छा प्रैक्टिकल आहे न, हिन जी टोटल रिज़ल्ट जो आहे प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर वटि वञणी आहे। त के चई अञा न भेजी आहे, भेजणो खपे छो जी इहे जो गांव में प्रैक्टिकल करो था इहे त गवर्नमेंट जो ई कमु आहे न, लेकिन तव्हां सहयोगी ठही करे रिज़ल्ट ॾिसी करे तव्हां सहयोगी ठहिया आहियो हिन खे परिवर्तन करण में। रिज़ल्ट ॾिसी करे सुठो मंदा हिकु अहिड़ो बुलेटिन तयारु करो जंहिंसां गांव जे सभी मुख्य माण्हुनि खे उहो बुलेटिन वञे कि किताब न, मैगज़ीन न, शॉर्ट में टोटल रिज़ल्ट सभु तरफ़ भेजणी खपे। अच्छा मुबारक हुजे। अच्छा विच में वरी खांसी, अॼु बाजू शांत ई चाहींदो आहे। अच्छा बाप दादा वटि चारो ओर जी सेवा जी रिज़ल्ट बि ईंदी आहे। विशेष अॼुकल्ह कोई बि कोन्हो रहिजी न वञे, सभिनि खे संदेश मिली वञे। इहे प्लान जो प्रैक्टिकल में करो था उन्हनि जी ॿारनि खे समाचार मिलियो जंहिं बि बाबा चवनि था बाप दादा वटि इहे प्रैक्टिकल में बाप दादा चवनि था ॾिसो चारों ओर जी सेवा जी रिज़ल्ट बि ईंदी रहंदी आहे। विशेष अॼुकल्ह कोई बि कोन्हो रहिजी न वञे, सभिनि खे संदेश मिले। इहे प्लान जो प्रैक्टिकल में करो त उन जी रिज़ल्ट बि सुठी आहे। बाप दादा वटि डबल विदेशी ॿारनि जे समाचार मिलिया, जे बि मेगा प्रोग्राम्स कया उन्हनि जो बि समाचार सभु मिलियो। चारों ओर सेवा जी रिज़ल्ट सफलतापूर्वक निकिती। त ॿारनि जहिड़ो सेवा में संदेश ॾियण जी रिज़ल्ट में सफलता प्राप्त कई आहे, संदेश ॾियण में। ईअं ई वाणी द्वारा संपर्क द्वारा साथ साथ पंहिंजे चेहरे द्वारा साक्षात फरिश्ते रूप जो साक्षात्कार कराईंदा हलो। त जीअं वाणी द्वारा संपर्क द्वारा सेवा में सफलता प्राप्त कई आहे, त हाणे चेहरे ऐं चलन द्वारा बि सेवा करो। अच्छा जो पहिरीं बार आया आहिनि उहो वठो, ॾाढा आहिनि। अच्छा 2 लेट जे बोर्ड खां पहिरियों अची वियो। अच्छा आहे चांस वरितो आहे, कमाल करे ॾेखारे, हिमत रखो। बाप दादा जी मदद हर ॿार सां गॾु आहे। अच्छा बाप दादा चारों ओर जी साकार सम्मुख वेठे हुए ॿारनि खे पंहिंजे स्थान ते देश में बाप सां मिलन मल्हाइण वारा चारों ओर जे ॿारनि खे ॾाढी सेवा जी, स्नेह जी, पुरुषारत जी मुबारक ॾियनि था। कंहिंजी बाप दादा सां जो स्नेह आहे, जो सेवा करनि था ऐं जो ख़ुदि जो बि पुरुषारत करनि था, हुन जे लाइ बाप दादा सभिनि खे मुबारक था ॾियनि। लेकिन पुरुषारत में तीव्र पुरुषारत ई ठही हाणे आत्माउनि खे सुख शांती ॾियो, दुख अशांति सां छुड़ाइण जो तीव्र पुरुषारत करो। हाणे तीव्र पुरुषार्थी ठही करे आत्माउनि खे दुख अशांति सां छुड़ाइण जे लाइ तीव्र पुरुषार्थ करो। दुख अशांति भ्रष्टाचार अति में वञे थो। हाणे अति जो अंत करे सभिनि खे मुक्ति धाम जो वरसो बाप सां दिलायो। हाणे दुख अशांति भ्रष्टाचार अति में वञे थो, है न। दुख अशांति भ्रष्टाचार अति में वञे थो। हाणे अति जो अंत करे सभिनि खे मुक्ति धाम जो वरसो बाप सां दिलायो। जेके जीवन मुक्ति जो खपे हुनखे जीवन मुक्ति जो दिलायो, जेके मुक्ति जो खपे हुनखे मुक्ति जो दिलायो। अहिड़ो सदा दृढ़ संकल्प वारे ॿारनि खे यादि प्यार ऐं नमस्ते। त
त ईअं जो ॿार सोचदा आहिनि जो कंदा आहिनि, अहिड़े ॿारनि खे बाप दादा जी यादि प्यार ऐं नमस्ते। ओम शांति। वरदान आहे नम्रता ऐं अथॉरिटी जे बैलेंस द्वारा बाप खे प्रत्यक्ष करण वारा विशेष सेवाधारी ठहो। जिते बैलेंस हूंदो आहे उते कमाल ॾेखारे में ॾींदी आहे। जॾहिं तव्हां नम्रता ऐं सत्यता जी अथॉरिटी जे बैलेंस में कंहिंखे बि बाप जो परिचय ॾींदा, नम्रता ऐं सत्यता जी अथॉरिटी, उन समय सुमान वठो कि नम्रता मां आत्मा, नम्रता जे गुण सां संपन्न, सत्यता जे गुण सां संपन्न में आत्मा इन्हनि खे बाबा जो परिचय थी ॾियां त कमाल थी वेंदी। हिन रूप सां बाप खे प्रत्यक्ष करिणो आहे। तव्हांजा बोल स्पष्ट हूंदा आहिनि, हुन में स्नेह बि आहे, नम्रता ऐं मधुरता बि हुजे त बाबा चवनि था त बैलेंस, त हुन में छा हुजे, नम्रता मधुरता बि हुजे त महानता ऐं सत्यता बि हुजे, तॾहिं प्रत्यक्षता थींदी। महानता ऐं सत्यता बि हुजे। ॻाल्हाईंदे हुए विच में अनुभव कराईंदा वञो, जंहिंसां लग्न में मग्न मुहूर्त अनुभव थियनि हुआ। जंहिं समय असां ॻाल्हाईंदा आहियूं त विच में अनुभव कराईंदा वञो, जंहिंसां उन बि लग्न में मग्न थी वञनि। अहिड़े स्वरूप सां सेवा करण वारा ही विशेष सेवाधारी आहिनि। स्लोगन आहे समय ते कोई बि साधन न हुजे त साधना में विघ्न न पइणो खपे। अव्यक्त इशारो, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। कोई सम्झंदा आहिनि शायदि क्रोध कोई विकार न आहे, ये शस्त्र आहे, लेकिन क्रोध ज्ञानी तो आत्मा जे लाइ महाशत्रु आहे। छो जे क्रोध अनेक आत्माउनि जे संबंध संपर्क में अचण सां प्रसिद्ध थी वेंदो आहे। क्रोध खे ॾिसी करे बाप जे नाम जी ॾाढी ग्लानी थींदी आहे। चइण वारा इहे चईंदा, ॾिसी वरितो ज्ञानी तो आत्मा ॿारनि खे, इन करे इन जे अंश मात्र खे बि समाप्त करे सभ्यता पूर्वक व्यवहार करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।